त हींअर मौजूद आहियां सगियूं जे मंगी मोहल्ला में, जिते गुज़रियल केतिरनि ई सालनि खां हिन घिटीअ में जॾहिं पाणी मींहुं वसंदो हो त ॿोॾि जी सूरत हाल थी वेंदी। हिन सां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल मौजूदु आहे, हिन घिटीअ सां गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल मौजूदु आहे, हिन ई घिटीअ सां गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल मौजूदु आहे। अचो त वधीक हितां जे हिन रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते हिन घिटीअ जो कमु शुरू थियो आहे त कंहिंजी जेको आहे सो कोटा मां कमु शुरू थियो आहे, कंहिं शुरू करायो आहे? सालनि खां असांजी घिटीअ खे नज़रअंदाज कयो पियो वञे। हीअ घिटी मंगी मोहल्ला आहे ऐं हाणे हिन घिटीअ सां 3 स्कूल लॻनि था, तंहिंमें हायर सेकेंडरी स्कूल आहे ऐं बॉइज़ प्राइमरी स्कूल आहे ऐं गर्ल्स स्कूल पिणु आहे, जंहिंमें हाणे मैडम महरीन भुट्टो ऐं साईं जावेद अली शाह असां थोराइता आहियूं, जिन असांखे घिटी ॾेई ऐं हिते पेवर ब्लॉक हणाए असांखे सहूलियत ॾिनी आहे। असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ॿिन्ही जा। हे घिटियूं हे जेके बि हुया सो बर्बादु हुया, हाणे साईं जावेद अली शाह जी महिरबानी आहे ऐं वॾी महरीन भुट्टो साहिब जन जी महिरबानी आहे जो असांजो अॼु घिटीअ जो मुकमिल कमु थियो आहे ऐं असां साईं जन सभिनी जा तमामु थोराइता आहियूं। अलाह साईं हुनखे आबाद कंदो ऐं वधीक अॻिते बि जेको बि हूंदो हर शइ उहा साईं जे मथां असांजी क़ुर्बानी हूंदी, साईं जी वॾी महिरबानी। शुक्रगुज़ार आहियूं साईं जावेद अली शाह एम.ए. डॉक्टर महरीन भुट्टो जा, जिन असांजे शहर खे पेवर सां पेरस कयो आहे ऐं आईंदा बि इंशाअल्लाह असांजी उन्हनि में उमेदूं आहिनि। जेके बि थोरा घणा जेका कम आहिनि उहे असांखे कराए ॾींदा। जेको आहे सो हींअर असां सगियुनि जे ॿिए पासे में बीठा आहियूं मंगी मोहल्ला में, जिते जेको आहे सो घणनि अरसनि खां किन सालनि खां कोई बि कमु न थियलु हुयो। अॼु उते जेको आहे सो पेवर ब्लॉक लॻी रहियो आहे ऐं हिन में तमामु सरकारी स्कूल लॻनि था। जेको आहे सो प्राइमरी स्कूल, हाई स्कूल, गर्ल्स स्कूल सभु हिते आहिनि। जेको आहे सो तमामु हिते जेको आहे सो हिन घिटीअ में पेवर जी जेको आहे सो सख़्तु ज़रूरत हुई, जेका डॉक्टर महरीन असांजो अॼु ख़्वाबु पूरो कयो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ बि जेको आहे सो जेके बि असांजा कम आहिनि डॉक्टर महरीन असां पूरा कंदी। तव्हां हितां पी अॻवाननि ऐं हितां हिन मुहले जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु आहे त हे जेको डॉक्टर महरीन भुट्टो आहे उहा औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते M.A. आहे, उनजी महिरबानीअ तहत हे पेवर ब्लॉक जो हिन मंगी मोहल्ला जी हिन घिटीअ जो कमु शुरू थियो आहे। हिन सां हाणे जेकी हिते असां में बेचैनी उहा ख़तमु थी वई आहे ऐं असां उमेद था कयूं त पी जे अॻवाननि खां त आईंदा बि ईअं ई सगियूं खे स्कीमूं ॾेई करे हितां जे अवाम जी रहनुमाई कंदा। कैमरा टीम सां गॾु तस्लीमा टाइम न्यूज़ सगियूं।